नवाज़ लीग सिंध जो सदर बशीर मेमण नवाज़ लीग सिंध जी सदारत मिलण बाद पहिरियों भेरो जॾहिं मटियारी ज़िले में पहुतो त संदसि मानाइतो इस्तक़बाल कयो वियो। नवाज़ लीग अॻवान जो मटियारी जी हदुनि में छंडण मोरी मटियारी सेखाट खेबर खंडू स्टॉप भिटशा मोरी ऐं हाला पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। मटियारी प्रेस क्लब अॻियां मक़ामी अॻवाननि नवाज़ लीग ज़िले मटियारी जे सीनियर नायब सदर अल्ताफ़ ख़ासकेली मेमण मोमिन मटियारी ऐं ॿियनि पारां नवाज़ लीग सिंध जे सदर जो गुलनि जी वर्खा करे इस्तक़बाल कयो वियो। वाते रहे त बशीर मेमण नवाज़ लीग सिंध जो सदर बणजण बाद पहिरियों भेरो मटियारी ज़िले में पहुतो आहे। मटियारी प्रेस क्लब अॻियां कारकुननि खे ख़िताब कंदे बशीर मेमण जो चवणु हो त मां नवाज़ लीग क़यादत जो थो रायतो आहियां, जिन मूं ते एतमाद कंदे मूंखे हेॾे वॾे उहिदे लाइ अहल सम्झियो आहे। हुन चयो त पाकिस्तान तां हाणे ॾुखिया ॾींहं ख़तम थियण वारा आहिनि। मियां नवाज़ शरीफ़ अची वियो आहे, हाणे पाकिस्तान बहितरी तरफ़ वेंदो। उन मौक़े ते नसीर मेमण खेलदास कोहिस्तानी ऐं ॿिया पिणु साणुसि गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची